सूबाई घर वज़ीर ज़ियाउल इस्लाम लंजार कराची में खानगी टीवी जी गाड़ी ते हमले जो नोटिस वरतो एसएसपी ओभर का रिपोर्ट तलब संदसि हमराहित विगोड़नि के सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो कंहिंखे बि अमन खे चूर असाइण न ॾींदा सुहेल आफरीदी महिरबानी करे पंहिंजो सूबो संभाले ॿियनि सूबनि में अची लेटी पयो खे रस्ता बंदि करण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमन जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जलसे बाबति ख़ातरनि ते अमल न कयो। जलसे जी इजाज़त ॾियण बाबति जो सिंध सरकार ते इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। तहरीक इंसाफ़ के मैदान में जलसो करण खां कंहिं बि न रोकियो आहे। रोडनि ते जलसा ऐं रैलियूं करण सां शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। केपी जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी खे सुहिणे नमूने पंहिंजो दौरो मुकमल करणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ के पंजाब वांगुरु सिंध जे माण्हुनि बि रद्द करे छॾियो आहे। सुहेल आफरीदी सिंध जी सकाफ़त जी लॼ न रखी ऐं चयो त सूबे ते पीपल्स पार्टी जो कब्ज़ो आहे। पीटीआई कराची में जलसे लाइ 500 माण्हू गॾु कया आहिनि। वॾो अंग अफ़गानियुनि चयो आहे सिंध जो गवर्नर तब्दील थींदो ऐं मुस्लिम लीग नून जो मुक़ररु थींदो। सिंध जे गवर्नर खे बरक़रार रखण या न रखण जा इख्तियार वज़ीर आज़म वटि आहिनि। कैलाश कोहली जे कातिल के अंजाम ते पहुचाए वेंदो ममलिकती वज़ीर खेलदास कोहिस्तानी। केपी जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी कामरान बंगश समेत ॿियनि जे 9 में विगोड़नि दौरान मौजूदगी जी तस्दीक। पंजाब फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी 9 में पाकियुनि जी तस्दीक जो मरहलो मुकमल कंदे वीडियो बाबति रिपोर्ट तैयार करे छॾी। रिपोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सुहेल आफरीदी जी प्रोफाइल तस्वीर ऐं वीडियो में मौजूद शख़्स हिकु ई आहे। इरफान सलीम जी प्रोफाइल तस्वीर बि वीडियो में मौजूद हुअण जी तस्दीक थी आहे। कामरान बंगश जी प्रोफाइल तस्वीर ऐं वीडियो में मौजूद शख़्स बि साॻियो ई करार। दहशतगर्दी टोड़ अदालत रेडियो पाकिस्तान हमले केस में पुलिस खां रिपोर्ट तलब कई आहे। पोहरियत कैलाश कोहली कत्ल केस में मुख्य जवाबदार सरफराज निज़ामानी समेत 2 जवाबदार रिमांड ते पुलिस हवाले। बदीन जी अदालत तरफ़ां रिमांड मुकमल थियण ते सरफराज निज़ामानी ऐं ज़फरुल्ला खे ॿीहर अदालत में पेश करण जो हुकुम। पीरो लाचारी वेझो मक़तूल जे टीजे में पीपल्स पार्टी अखबार वीची कोहली कृष्णा कुमारी समेत मुख़्तलिफ़ धुरनि जी शिरकत। वाक़े सबब इलाइक़े में सोग बरक़रार। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल अलीम ख़ान हिकु दफ़ो ॿीहर 9 सूबनि जो रींगट शुरू करे छॾियो। संदसि हमराहित सिंध जो नालो भले तब्दील न कयो पर ॾखण ऐं उत्तर सिंध घुरिजनि। मसइलनि जो हल 9 सूबनि में आहे। नवां सूबा सभिनी जे फ़ाइदे में आहिनि। तव्हां वटि सिंध हुकूमत आहे त हिक बदिरां 3 वॾा वज़ीर मुक़ररु कयो। बलूचिस्तान में बि 3 वॾा वज़ीर मुक़ररु थी वञनि त कहिड़ो ऐब आहे। कराची जे इलाइक़े माड़ीपुर में स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट सां मुक़ाबले दौरान 2 ॾोहारी मारिजी विया। एसएसपी एसआईयू मोहम्मद इमरान जो चवणु आहे त क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई। फायरिंग जी ॾेवट में 2 जवाबदार मारिजी विया। संदसि कब्ज़े मां थियारे मोटरसाइकिल हथ कई वई आहे। खानपुर में भरिसां हथियारबंदनि घर में घिड़ी नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ लोही में इमरान भट्टी खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। सखर जे इलाइक़े तमाचाणी थाणे जद डिहा भरिसां पोरियत जो रत में ॿुॾल लाश। पुलिस मौतसिब सखर शिकारपुर रोड तां हथ ठाहियल लाश जी ॻोल्हा डिहावासी मोहम्मद याकूब कोसो सुञाण थी आहे। होटल ते मज़दूरी कंदो हो। वाक़े जी जांच कई थी वञे। T20 मैच में श्रीलंका पाकिस्तान के 14 रननि तां शिकस्त ॾेई सीरीज़ 1-1 तां बराबर करे छॾी। क़ौमी टीम 8 विकेट जे नुक़सान ते 148 रन ठाहे सघी। कप्तान सलमान अली आगा 12 बॉलनि ते 45 रन ठाहियूं।